अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यारोलो न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं था सिंध बैरो चीफ अब्दुल बलोच जी रिपोर्ट मूजिब अकरी चौदॻी ॻोठ अब्दुल्लाज़ीज़ शहर वासी पुलिस एहलकार محمد اسماعيل शहर शकारपुर ज़िले जे नापरकोट थाणे जी हद 5 मील चौकी मां ड्यूटी ताईं वापसि वेंदे धाड़नि हथां अगवा थी वियो। पुलिस एहलकार कई निसार बंगलाणी नाले ॾोहारी पंहिंजे भाउ ऐं मामे खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जो प्लान में अगवा करे वरितो आहे। पुलिस एहलकार जी बाज़ियाबी एवज़ गिरफ़्तार थियल जी आज़ादी सां मुशावरत करे छॾियो। ॿी सूरत में ई पुलिस एहलकार खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾियनि मोगी पुलिस एहलकार जे नओं वीडियो जारी करे छॾियो, जंहिंमें पुलिस एहलकार खे वण सां ॿधी तशदद कयो पियो वञे ऐं पुलिस एहलकार बाला ऑफिसरनि खां ई ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी थियल साथियुनि खे आज़ादु करण जो मुतालबो करे रहियो आहे। पुलिस एहलकार जे अगवा थियण जो इतलाउ घर पहुचण ते ई घर में रोज़ राड़ो मची वियो। मोगी पुलिस एहलकार जे घरवारी खे बेहोशी जा दौरा वक़्फ़े सां जारी, मासूम ॿार रोअण पिटण शुरू थी विया। मोगी पुलिस एहलकार जे वारसनि घरवारी रुबीना मासूम बचड़नि सुमैत वज़ीर आला सिंध सूबाई घरू वज़ीर DIG लाड़काणो SSP शकारपुर खां मुस्दी फौरी तौर बाज़ाबी जो मुतालबो कयो आहे। मोगी पुलिस एहलकार रिटायर फौजी हो, स्पेशल पुलिस फोर्स में भर्ती थियो हो, ताज़ो ई पूरी ड्यूटी ते ई वियो त अगवा थी वियो। खेसि 9 ॿारनि जो औलाद अथसि। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरनि ऐं अपडेट हासिलु करण लाइ असां सां गॾु रहो, ॾिसंदा रहो यारोलो न्यूज़।